You are watching 3 PM Bulletin. सिंध सरकार तरफ़ां सूबे में धारनि खे जाली डोमिसाइल ऐं PRC स्कैंडल जी नई सिर जांच कराइण जो फ़ैसिलो। सूबे में गुज़िरियल 10 सालनि दौरान जालसाज़ी ज़रिए ठाहिरायल डोमिसाइल्स ऐं PRC रद्द करण जो हुकूमत सूबे में डोमिसाइल ऐं PRC जारी करण जा ज़ाब्ता वधीक सख़्त करे छॾिया। समूरनि DCs खे जारी कयल लेटर्स में डोमिसाइल्स ऐं PRC जारी करण खां अॻु फील्ड वेरिफिकेशन लाज़मी कराइण जी हिदायत। घरू खाते जो चवणु आहे त डोमिसाइल जारी करण खां अॻु रिहाइश ऐं तालीमी सनदुनि बाबति सबूतनि जी तस्दीक कराई वञे। क़ौमी असेंबली जे स्पीकर असद कैसर तकरारी कानून साज़ी ते पार्लियामानी पार्टी जे अॻुवाणनि जी मुशावरत सां 14 रुकनी कमेटी क़ाइमु करे छॾी। कमेटी कानून साज़ी बाबति स्पीकर खे सिफ़ारिशूं पेश कंदी। कमेटी में हुकूमत तरफ़ां परवेज़ खटक, असद उमर, तारिक बशीर चीमा, फहमीदा मिर्ज़ा, बाबर अवान, ख़ालिद मकबूल सिद्दीकी, ख़ालिद मक्सी शामिल। शाहिद खाकान अब्बासी, अयाज सादिक, राणा सनाउल्ला, नवीद कमर, शाज़िया मरी ऐं ॿिया ऑपोज़िशन जी नुमाइंदगी कंदा। कमेटी खे कानून साज़ी बाबति जल्द TORs तय करण जी हिदायत। सिंध असेंबली के इजलास में मुतहदा पाकिस्तान के मेंबर्स जो ॿिए ॾींहुं बि एहतजाज ऐं गोड़। मुतहदा मेंबर्स हथनि में बैनर्स खणी नारेबाज़ी कंदा रहिया। पीपल्स पार्टी के ग़ुलाम कादिर चांडियो जो चवणु आहे त मुतहदा वारा मासूम शहरनि जा कातिल आहिनि। मुतहदा मेंबर्स एहतजाज भले कनि पर गार गंद बर्दाश्त न कई वेंदी। मनी लॉन्ड्रिंग केस में नवाज़ लीग अॻुवाण हमज़ा शहबाज का 1 कलाक ताईं पुछा गाछा। हमज़ा जे FIA लाहौर आडोपेशी दौरान लीगी कारकुननि जो वॾो अंगु पहुतो। हमज़ा शहबाज के 10 जुलाई ताईं हिफ़ाज़ती ज़मानत हासिल थियल आहे। बैंकिंग कोर्ट शहबाज शरीफ ऐं हमज़ा शहबाज जे ज़मानती मचलकनि ते एतराज़ लगाए छॾिया। और जिसने निज़ाम को मफलूज करके रख दिया है, जो किसी महकमे को चलने नहीं देता, वो ज़कूटा जिन है। अना का जिन निज़ाम नहीं चलने देता और ज़कूटा जिन बचे कुचे निज़ाम की हड्डियां चबा रहा है। जनाब स्पीकर, एक काम लगाया गया है ज़कूटा जिन के जरिए, मीडिया डेवलपमेंट रेगुलेटरी अथॉरिटी ला रहा है। पूरे मुल्क के अंदर कब्र का सुकून होगा मीडिया डेवलपमेंट रेगुलेटरी अथॉरिटी के जरिए, जिसको हम मुस्तरद करते हैं। हम इस बिल को पास होने नहीं देंगे जिस पे पाकिस्तान की आवाम के वोट पे डाका डाला जाए। जनाब स्पीकर, इलेक्शन कमीशन से वो आईनी हकूक छीने गए हैं और तमाम पावर, कॉन्स्टिट्यूशनल पावर इलेक्शन कमीशन की उससे छीन कर नादरा को दे दी गई है, क्योंकि इन नालायकों को, नाअहलों को, ज़कूटा जिनों को पाकिस्तान की आवाम ने वोट नहीं देने। क़ौमी असेंबली के बजट इजलास में ॿारनि जे मशहूर ड्रामे ऐनक वाला जिन जे दिलचस्प किरदार ज़कूटा जिन जो ज़िक्र। नवाज़ लीग MNA मरीम औरंगज़ेब बजट तकरीर में PTI सरकार ते तनक़ीद कंदे चयो त अना जो जिन निज़ाम खे हलण नथो ॾे ऐं ज़कूटा जिन निज़ाम जा हॾा बि चिॿाड़े रहियो आहे। शहबाज शरीफ ख़िलाफ़ FIA जो केस नैब न्याज़ी गठजोड़ जी नाकामी जो सबूत आहे। नवाज़ शरीफ जे दौर जा मनसूबा करप्शन सटियल आहिनि त उन्हनि खे बंदि छो नथो कयो वञे। ये मनसूबा अञा ताईं हली रहिया आहिनि। इज़हार जी आज़ादी ते पाबंदी वारे मीडिया ऑर्डिनेंस खे रद्द करियूं था। हिन ऑर्डिनेंस सां समूरे मुल्क में कब्रिस्तान जहिड़ो माहौल हूंदो ऐं केर बि ॻाल्हाए न सघंदो। चूंड सुधारनि बाबति ऑर्डिनेंस ज़रिए
इलेक्शन कमीशन खां आइनी इख्तियार खसे नादरा खे ॾिना विया आहिनि। ऑपोज़िशन इहो बिल पास थियण न ॾींदी। मलीर पुलिस 6 साल गुज़री वञण बावजूद खंबे गुम कयल न्याज़ उॾण खे बाज़ियाब कराइण में नाकाम। सुप्रीम कोर्ट तरफ़ां सुखण पुलिस ते कावड़ जो इज़हार। सुप्रीम कोर्ट कराची रजिस्ट्री में ॿुधणी दौरान न्याज़ उॾण जा वारिस उछांगरू ॾेई रोई वेठा। पुलिस जांच बाबति अदालत खे मुतमइन न करे सघी। अदालत SSP मलीर खे छंड पटींदे चयो त रियासत तव्हांखे शहरनि जे तहफ़्फ़ुज़ जी ज़िम्मेवारी ॾिनी आहे। तव्हां पंहिंजी ज़िम्मेवारी पूरी न करे सघिया आहियो। पुलिस ऐं JITs हिक शहरी जो पतो लॻाइण में नाकाम छो थी रहियो आहे। अदालत मलीर पुलिस खां 3 हफ़्तनि में अघ भराई रिपोर्ट तलब करे वरिती। न्याज़ उॾण 2016 में मलीर जी भैंस कॉलोनी मां ग़ाइब थी वियो हो। सिंध सूदो समूरे मुल्क में हिक ई वक़्तु गैस बिजली ऐं पाणी जो बहरान। सनतुनि ऐं पावर प्लांट्स खे गैस फ़रहामी बंदि। वज़ीर आज़म इमरान ख़ान हंगामी इजलास तलब करे वरितो। हैदराबाद में कुनर ऐं पिसाखी गैस फील्ड मुरम्मत जो जवाज़ ॼाणाए 9 जुलाई ताईं बंदि। सिस्टम में 220 मौक़िफ़ फिट गैस फ़रहामी रुकिजी वई। सुई सदन इख़्तियारनि 250 मौक़िफ़ फिट गैस खोट ॼाणाए CNG खां पोइ नॉन एक्सपोर्ट सनतुनि खे बि गैस फ़रहामी बंदि करे छॾी। एंग्रो पावर पारां जुलाई में LNG यूनिट बंदि करण जो ऐलान। वफ़ाक़ी सरकार तरफ़ां हाइडल बिजली पैदावार वधाइण लाइ इरसा के डैम्स जो छोड़ वधाइण जी हिदायत। सनतकारनि गैस फ़रहामी बंदि करण वारो फ़ैसिलो रद्द कंदे चयो आहे त कराची में गैस बहरान सबबि सनतूं मसइलनि जो शिकार आहिनि। बहरान त पंजाब में थियणु घुरिजे। सिंध जो पाणी बिजली ऐं गैस बंदि करे पैगाम ॾिनो पियो वञे त तव्हांखे न छॾींदासीं। PTI हुकूमत सिंध जे अवाम खे वोट न ॾियण जी सज़ा ॾेई रही आहे। सिंध जे तवानाई वारे वज़ीर इम्तियाज़ शेख सूबे में गैस जी बंदिश ते ॻणती ज़ाहिर कंदे चयो आहे त सिंध में गैस जी बंदिश सां सनतूं वेही वेंदियूं, जंहिंसां एक्सपोर्ट ऐं टैक्स उगाड़ी शदीद मुतासिर थींदी। गैस पैदा कंदड़ सूबे जे गैस बंदि करणु आइन जे ख़िलाफ़ वर्ज़ी आहे ऐं ज़्यादती आहे। कराची में मीडिया सां ॻाल्हाईंदे सूबाई वज़ीर चयो त वॾे वज़ीर ख़िलाफ़ मुनज़म तरीक़े सां मुहिम हलाई थी वञे। वज़ीर आज़म ऐं वफ़ाक़ी वज़ीरनि खे मुराद अली शाह जहिड़ो क़ाबिल वॾो वज़ीर न मिलंदो। PTI हुकूमत अवाम खे मुआशी ऐं इख़्लाक़ी बहराननि खां सवाइ कुझु नाहे ॾिनो। वज़ीर आज़म लॼा लुट वाक़िअनि बाबति पंहिंजो बयान वापसि वठी मुतासिरनि खां माफ़ी वठे। सिंध हुकूमत जे तर्जुमान मुर्तज़ा वहाब जो चवणु आहे त कुझु ॾींहं अॻु PTI जा वज़ीर बटाकू हणी रहिया हुआ त कणिक जो बम्पर फसल लथो आहे। इहे वज़ीर ॿुधाइनि त बम्पर फसल काॾे वियो जो वफ़ाक़ी काबीना कणिक इम्पोर्ट करण जो फ़ैसिलो कयो आहे। PTI सरकार मक़ामी आबादगार न पर इम्पोर्टर्स खे फ़ाइदो ॾियण जो फ़िक्र रखे थी। सिंध यूनिवर्सिटी इंतज़ामिया फीसिस में घाटे तोड़ वाद वारो फ़ैसिलो वापसि वठण खां इनकार करे छॾियो। यूनिवर्सिटीज़ एंड बोर्ड्स बाबति चेयरमैन निसार खोड़ो ऐं सिंध यूनिवर्सिटी जे शागिर्दनि में ॻाल्हियूं नाकाम। निसार खोड़ो चयो त सिंध यूनिवर्सिटी इंतज़ामिया 50% फीस घटाईंदी पर वाद 50% फीस शागिर्दनि खे भरणी पवंदी। शागिर्दनि जो चवणु आहे त कोरोना सबबि अॻुई तालीम सख़्तु मुतासिर थी चुकी आहे। यूनिवर्सिटी इंतज़ामिया रिलीफ ॾियण बदिरां फीसिस में घाटे तोड़ वाद करे परेशान करे छॾियो आहे। फ़ैसिलो वापसि वठण ताईं एहतजाज जारी रहंदो। लाहौर जे इलाइक़े जौहर टाउन में हाफ़िज़ सईद जे घर भरिसां बम धमाके जी जांच जारी। इलाइक़े जी जियो फेंसिंग मुकमल। CTD ऐं हसास इदारनि शाहिदियूं महफ़ूज़ करे वरितियूं। जौहर टाउन थाणे ते धमाके जो केस दाख़िल। CTD जो मुख़्तलिफ़ शहरनि में कार्रवायूं। केतिरा ई शकी हिरासत में वरिता विया। बम धमाके में पीउ पुट समेत 3 ॼणा अदिल जो शिकार ऐं 24 ॼणा ज़ख़्मी थिया हुआ।
मलीर जे गगर फाटक भरसां टोल प्लाज़ा जे ठीके में मुबैना करप्शन खिलाफ दरख्वास्त ते जवाब जमा छो न करायो। सिंध हाई कोर्ट वर्क्स एंड सर्विसेज खाते जे सेक्रेटरी इमरान अता सूमरो जा गिरफ्तारी वारंट जारी करे छॾिया। दरख्वास्त में मौक़िफ़ इख्तियार कयो वियो आहे त गगर फाटक भरसां नेशनल हाईवे ते गैर कानूनी तौर टैक्स उगाड़ियो पियो वञे। टोल प्लाज़ा जे ठीके जे मुद्दे में गैर कानूनी तरीक़े सां 3 जून ताईं वाद बि कई वई आहे। एंटी करप्शन खाते पारां सिविल अस्पताल खैरपुर जे अगूणे MSc पेंशन ऐं मरातूं रोकण जो हुकुम एंटी करप्शन पंहिंजी पधराई में ॼाणायो आहे त डॉक्टर मीर मोहम्मद सूमरो ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ केसिस में जांच हलंदड़ आहे। संदसि पेंशन ऐं मरातूं रोकियूं वञनि। बलोचिस्तान असेंबली आॾो हंगामे खां पोइ ऑपोज़िशन जमायतुनि जा 14 मेंबर्स 3 ॾींहनि खां क्वेटा जे बिजली रोड थाणे ते मौजूद। पुलिस कंहिं बि ऑपोज़िशन मेंबर खे गिरफ़्तार न कयो। ऑपोज़िशन जे 17 मेंबर्स ख़िलाफ़ बलोचिस्तान असेंबली आॾो हंगामे जो केस दाख़िल। तनो आदम में PPMNA रोशन जोड़ेजो जो भाउ अकबर जोड़ेजो बैनुल सूबाई जुआ जो अड्डो हलाइण जे इल्ज़ाम में गिरफ़्तार। ASP सिटी अयाज़ जतोई दावा कई आहे त पुलिस अटालन टहलाबाद पाड़े में जुआ जे अड्डे ते छापो हणी MNA जे भाउ अकबर जोड़ेजो सूदो 31 जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो। जुआ जे अड्डे तां लखे रुपया रोक रक़म ऐं गाॾियूं बि मिलियूं आहिनि। प्रेस कॉन्फ्रेंस दौरान ASP सिटी जो चवणु हो त सिंध ऐं पंजाब जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि जा जुआरी बि हिते अची जुआ खेॾंदा हुआ। सिटी थाणे ते अकबर जोड़ेजो समेत ॿियनि जवाबदारनि ते केस दाख़िल। लाहौर जे मदरसे में खुताबी सां ज़्यादती केस में गिरफ़्तार मुफ्ती अज़ीज़ुर रहमान 4 ॾींहनि जे जिस्मानी रिमांड ते पुलिस हवाले। पुलिस जो चवणु आहे त DNA रिपोर्ट अचण बाद वधीक कार्रवाई कई वेंदी। ॼाम शोरो थर्मल पावर हाउस में बाहि लॻण सबब समूरा यूनिट्स बंद। इंतज़ामिया मूजिब ऑब्जर्वेशन यूनिट 1 के शॉर्ट सर्किट सबब बाहि लॻी हुई जंहिं ते ज़ाब्तो आंदो वियो। बाहि सबब समूरा यूनिट्स बंद किया विया। को बि जानी नुक़सान नाहे थियो। बिजली जी पैदावार ऐं फ़रहामी मामूल मूजिब जारी।